अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फथ ورأيت الناس يدخلون في دين الله أفواجا فسبح بحمد ربك واستغفر إنه كان توابا सदक़ल्लाहुल अज़ीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। आउं अव्हां जी मेज़बान प्रहस सैयद मूंसां गॾु मौजूद आहिनि। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरनी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कंदा आहियूं। तव्हांजी दुआनि जो तौफ़ील असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। परेशानियूं सभिनी खे हूंदियूं आहिनि, असांखे बि आहिनि, पर हिमत न आहे हारणी। ऐं ख़ासि इहा ॻाल्हि कंदुसि त जेकी परेशानियुनि में मायूस थी वेंदा आहिनि या वरी को ग़लति क़दम खणण जी सोचींदा आहिनि, सो उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त जेकॾहिं को मसइलो आहे, जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि थी आहे, उहो ॾुखु मूंखे लॻंदो आहे त इंतिहाई क़ीमती आहे, उहा अज़ियत इंतिहाई क़ीमती आहे, उहे सूर इंतिहाई क़ीमती आहिनि, उहे दर्द इंतिहाई भला आहिनि जेकी अलाह जे क़रीब कंदा आहिनि, वेझो कंदा आहिनि। उन्हनि ॾुखनि तकलीफ़ुनि में जेकॾहिं असां अलाह जे वेझो वञूं था, उन सां मुख़ातिबु थियूं था, उनखे ॿाॾायूं था ऐं उनखां घुरूं था, त मुंहिंजे ख़्याल में इहा वॾी में वॾी ॻाल्हि आहे। सो बजाए इन जे त पाण वरी को ग़लति रस्तो अख़्तियार कयूं। ऐं खोड़ सारा दोस्त मायूस थी वेंदा आहिनि, चवंदा आहिनि त बसि ज़िंदगी जो ॾींहुं उजाइणु घुरिजे ऐं पाण खे हिते न रहणु घुरिजे, असां हिन ज़िंदगीअ मां तंग थी विया आहियूं ऐं इलाही पाण खे पिट पाराता बि ॾींदा आहिनि त अहिड़ी ज़िंदगीअ खां त मौत बहितर आहे। सो हीअ ज़िंदगी ॾाढी हसीन आहे, भली आहे, बसि सिर्फ़ु इहो आहे त सब्रु करिणो आहे। ॾुखनि पुठियां सुख ज़रूरु ईंदा आहिनि। वक़्तु हिकु करोड़ न रहंदो आहे, हिकु जहिड़ो न रहंदो आहे। कंहिं वक़्तु बि को बि माण्हू बदिलजी सघे थो, तब्दील थी सघे थो, ख़ुशहाल थी सघे थो। ऐं जेकॾहिं ख़ुशहाली जी ॻाल्हि कयूं था, जेकॾहिं तव्हां सही नमूने सां ज़िंदगी गुज़ारियो था त पोइ उहा मुस्तक़िल मिज़ाजी वारी ख़ुशहाली हूंदी। ऐं जेकॾहिं उनखे बि तव्हां कंट्रोल में न रखी सघंदव त पोइ थींदो ईअं त वरी पोइ कई माण्हू असां अहिड़ा ॾिठा आहिनि जेकी लखपतीअ मां कखपती बि थी विया। सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे, ओवरऑल जेका समराइज़ ॻाल्हि खे कयूं त ज़िंदगी ॾाढी हसीन आहे, इनखे ख़ूबसूरती सां गुज़ारियो। मग़फ़िरत विराइजे पई, मग़फ़िरत मिली रही आहे। ऐं गॾोगॾु जेको जन्नत ऐं दोज़ख जी जेका ॻाल्हि आहे त पाण खे सभिनी खे जन्नत खपे न, त पोइ दोज़ख खां बाहि जे छोटकारे जो जेको हीअ इशू आहे, उनखां निजात जे लाइ पाण खे अहिड़ा सुठा अमाल करणु घुरिजनि, अहिड़ा नेक साले अमल करणु घुरिजनि जो असीं सभई जन्नती हुजूं। बेशक मां सही पिया चओ इरशाद। जेकॾहिं असां इन वक़्तु इहो यादि रखूं त अल्लाहु अकबर, अलाह ताला सभिनी खां वॾो आहे। जेकॾहिं अव्हां जा गुनाह जेके आहिनि उहे समुंड खां बि वॾा आहिनि, तॾहिं बि अव्हां इहो यादि रखो त अल्लाहु अकबर, अलाह ताला सभिनी खां वॾो आहे। ऐं अगरि तव्हांजी मथां दुनियावी जेके मुश्किलातूं आहिनि उहे ग़ालिब थी वञनि त तव्हां इहो ज़रूरु यादि रखो अल्लाह ताला सभिनी ते ग़ालिब आहे। अल्लाहु अकबर। त अल्लाह ताला खे तव्हां यादि करियो, अल्लाह ताला खे पाॾायो, छो जो अल्लाह ताला सभिनी खां वॾो आहे। पाण परेशान हूंदा आहियूं त हिकिड़ो जुमिलो वॾी आथत ईंदो आहे पाण खे। माण्हू बि चवंदा आहिनि, पाण बि चवंदा आहियूं परेशान थी, अलाह वॾो आहे, अल्लाह वॾो आहे। त उहो ई अल्लाहु अकबर, अल्लाह वॾो आहे। परेशान थियण जी का ज़रूरत ई न आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में असां जेकी सहकारी हूंदा आहिनि उन्हनि जो ज़िक्र ख़ैरु कंदा आहियूं। पाण सभ खां पहिरियां त चांहि जा जेकी शौक़ीन आहिनि, जेकी चांहि घणे भाङे पीअंदा आहिनि, चांहि ज़बरदस्त पीअणी आहे, सुठी पीअणी आहे, भली पीअणी आहे। अफ़्तार खां पोइ त तव्हां वाइटल टी पीओ, वाइटल पीओ, ज़िंदगी जियो। उन्हनि जो अॼु असां सां ताउन आहे। ऐं गॾोगॾु क्विज़ जो शरबत मार्केट में मौजूदु आहे, ॾाढो भलो शरबत आहे। पी ॾिसो, ट्राए करे ॾिसो। जेकॾहिं न आहे पीतो तव्हां त क्विज़ वारा चवनि था त सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो। इन खां सवाइ नेस्ले मिल्क पेक क्रीम वारनि जी वॾी महिरबानी। चवनि था हर दिन ख़ुशी से। सूफ़ी दस्तरख़्वान चवे पियो त सूफ़ी एतमाद के लिए पाकोला फ्लेवर्स वेरी हेल्दी वेरी यम।
इन खां सवाइ नेस्ले एवरीडे तुम में है कुझु ख़ासि रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक इन्हनि जो चवणु आहे ऐं तलो ॾाढो ज़बरदस्त गे आहे वनस्पति या ऑयल जेके चऊं पाण जंहिंमें ठहियल शयूं ॾाढियूं ज़बरदस्त हूंदियूं आहिनि ख़ुशबूदार हूंदियूं आहिनि अमा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ सबरोज़ो द चिकन स्पेशलिस्ट ऐं करशी जामे शीरी छो त करशी जामे शीरी सभु पीअंदा आहिनि करशी जामे शीरी ॾाढो सुठो मिठो भलो शरबत आहे आउं पीअंदो आहियां रोज़ तव्हांखे ॿुधाईंदो आहियां हिन जे करे तव्हांखे यकीन थी वञे त आउं सच में पीअंदो आहियां ऐं अफ़्तार ऐं ख़ासि तौर ते सहरी में बि जेकॾहिं करशी जामे शीरी पियूं था त पोइ मज़ो अचे थो हिकिड़ो गिलास 2 गिलास 3 गिलास तव्हां पी सघो था छो त इहो हांव ते तोड़ नथो करे हांव ते मूंझ नथो ॾिए ॿार नथो करे करशी जामे शीरी खोड़ सारा सर्टिफिकेट माणे चुको आहे सिर्फ़ु इन जे करे त उनजी क्वालिटी ॾाढी बहितरीनु हूंदी आहे 265 भेरा करशी जामे शीरी चेक थी करे ऐं बाक़ाइदा टेस्ट थी करे पोइ बॉटल में लाथी वेंदी आहे ऐं 276 भेरा शुगर फ्री जेका बॉटल तव्हांजे हथनि में ईंदी आहे या मार्केट में तव्हां ॾिसंदा आहियो उनखे टेस्टिंग जे मरहले मां गुज़ारे करे तव्हां ताईं पहुचायो वेंदो आहे करशी जामे शीरी जी हिकु ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे उहा इहा जेका पिर खे वणंदी आहे मूंखे वणंदी आहे त हिन ज़माने में बि का ख़ालिस शइ आहे छा भला करशी जामे शीरी में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल आहे कुदरती जड़ी बूटियुनि जो हिकिड़ो सॼो मुरकिब आहे कुदरती जड़ी बूटियूं निबातात ऐं खोड़ सारियूं ख़ुशबूदार शयूं आहिनि उहे वधीक तव्हांखे पिर ॿुधाईंदी छा छा आहे बिल्कुलु ख़ालिस अर्कियात सां ठहियल आहे उनमें पाणी जो हिकु फुड़ो बि न आहे पयल ऐं जेकॾहिं रमज़ान अव्हां जो गर्मियुनि में अची रहियो आहे जी हाणे रमज़ान जेको आहे उहो गर्मियुनि में आहे त तव्हांखे इहो ॿुधाईंदी हलां त में 4 हर्ब्स आहिनि संदल आहे अशना आहे ख़सख़स ऐं गुलाब आहे जंहिंमें कूलिंग क्वालिटीज़ आहिनि पोइ रमज़ान गर्मियुनि में हुजे सियारे में हुजे को फ़र्क़ु ई नथो पवे सहरी हुजे इफ़्तारी हुजे करशी जामे शीरी जो इस्तेमालु करियो छो जो करशी जामे शीरी लाइट रिफ्रेशिंग हूंदा आहिनि ऐं फ्रेश बि कंदा आहिनि अव्हांखे ऐं उनखां अलावा जेको ॿियो स्पॉन्सर आहे उहो तव्हां वटि पयल आहे बिल्कुलु ऐं जेकॾहिं मूं वटि आहे त आउं पढ़ी तव्हांखे ॿुधायां थो त केरु असां वटि आहे जी ऐं असां सां गॾु खोड़ सारा जेकी आहिनि हूंदा आहिनि स्पॉन्सरशिप में जी उनमां जेके कुझु नाला अव्हांखे ॿुधाईंदी हलां अख़ुवत किसी आस को टूटने न दे नेक्स्ट हर घर की ज़रूरत ऐं उनखां अलावा ब्रिज बैटरी पावर्स SIUT क्योंकि SIUT अपना है वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स ऐं उनखां अलावा फातिमा फर्टिलाइज़र्स टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना ये जेके बि शारजा कुकिंग ऑयल दिल चाहे और क्या शारजा ये सभु जेके आहिनि उहे असांजे फॉर्मी परफ्यूम बॉडी स्प्रे उहो जेके तव्हां लॻाईंदो त ॾाढो ज़बरदस्त तव्हांजी महकंदड़ शख़्सियत हूंदी ख़ुशबूदार शख़्सियत हर महफ़िल में मान वठंदी आहे सुठी लॻंदी आहे उहा शख़्सियत बिल्कुलु ऐं ब्लैक रोज़ ऐं ब्लैक एक्सपर्ट उनखां अलावा जेके आहिनि 7 हर्बल केयर जेका तव्हांजी जेका क्रीम आहे उहा नेचुरल तव्हांजी जेका स्किन आहे उन लाइ केयर लाइ छो जो हींअर ईद जा ॾींहं अचनि पिया ऐं जंहिंखे बि पंहिंजी स्किन जी केयर आहे त इहो ज़रूरु जेको आहे 7 हर्बल इस्तेमालु करे तव्हांजी स्किन जेका आहे उहा शाइनी थी वेंदी चमकणु लॻंदी ऐं इन खां सवाइ हिकिड़ो ॿियो बि शरबत मार्केट में मौजूदु आहे हर्बियन समर रस हा जेको 50 गिलास ठाहे थो 50 गिलास जेकॾहिं तव्हां जेको घर जो तामीराती कमु आहे मज़दूर बीठल आहिनि त जेकॾहिं 50 गिलास वॾा आहिनि 16-17 मज़दूर हूंदा हिकिड़ी बॉटल वठी अचो ऐं सभिनी खे पीआरियो पर जेकॾहिं पाण घर में वठी ईंदो तॾहिं बि ठीकु आहे सभु पीअंदो मज़े सां पीअंदो ॿियो कंहिंखे ताउन फरमायो आहे तव्हांखे वारे सां असां ॿुधाईंदा वेंदासीं पर ताउन असां सां गॾु शेफ फैसल जो बि हूंदो आहे छो त उहो असां सां रोज़ गॾु हूंदो आहे ऐं इन जो सेगमेंट ॾाढो पॉपुलर आहे ख़ासि तौर ते औरतुनि में असांजी वधियूं भेनरूं हिन वक़्तु बि रंधिणे में हूंदियूं ऐं सोचींदियूं हूंदियूं त शेफ फैसल का शइ ॿुधाए त असां उहा बि तयारु करे वठूं अॼु छा ठाहिण वारा आहियो अॼु शरबत न पिया ठाहियूं अॼु कुल्फी ठाहियूं पिया वाह वाह कुल्फी जामे शीरी जी उन ॾींहुं बि ठाहे ॾेखारियो अॼु बि मां असां टैंक जी ठाही हुई वाह वाह त हाणे करशी जामे शीरी जी ठाहियूं पिया त तक़रीबन 1.25 गिलास पाणी जेतिरा सांचा हुजनि हुन हिसाब सां तव्हां पाणी खणंदो ही मोल्ड मिली वेंदा आहिनि वाह वाह हिन में असां विझंदासीं 6 खाइण जा चमचा खंडु नाहे विझणी 6 खाइण जा चमचा करशी जामे शीरी ये तमामु बहितरीनु आहे जेकॾहिं डायबिटिक पेशेंट्स आहिनि असां वटि डायबिटिक बि आहे जेको बॉटल आहे उहे यूज़ करे सघनि था शुगर पेशेंट हिन में अचे पियो न शुगर फ्री बि उहो बि करे सघो था इनखे डिज़ोल्व कंदो ऐं करशी जामे शीरी जो इलायची फ्लेवर बि पयल आहे उहो बि तव्हां विझी सघो था अगरि कुल्फी ठाहिण चाहियो त हुनजी बि ॾाढी ज़बरदस्त ठही वेंदी आहे ऐं गर्मियूं बि आहिनि त ॿार शौक़ सां पीअंदा आहिनि हिनखे विझणु थोरो ॾुखियो आहे लेकिन मां कोशिशि करे ही सॼा हिन जे अंदरि आराम सां सॼा फिल करे छॾिजो ऐं फिल करण खां पोइ हिनखे 8 खां 10 कलाक तव्हां फ्रीज़र में रखंदो 8 खां 10 कलाक हा चङी तरह ॼमी वठे हुन खां पोइ तव्हां हिनखे कढंदो ऐं जेके मथां हिन जा क्लिप्स ॾिनल आहिनि हिन में कुल्फी लॻी अची वेंदी आहे ॿाहिरि बसि हिनखे चङी तरह फिक्स कंदो तव्हां कलर कॉम्बिनेशन बि आहे हिन जो त ही मिली वेंदा आहिनि एॾा महांगा नथा मिलनि अहिड़ा बॉक्सिस
हितां वारी जेके शॉप्स हूंदियूं आहिनि हुते आराम सां ॿाहिरीं कुल्फीअ खां बहितर आहे त पाण ठाहे माण्हू ख़बर आहे त कीअं ठहियल आहे सुठी ठहियल आहे हे करशी ऐं जामी सिहत लाइ शइ जी सही था चओ बिल्कुलु असांखे न आहे ख़बर त ॿाहिरि उहो कहिड़े हथनि सां ऐं कीअं करे ठाहिनि था ही ॾाढी बहितरीनु तरीक़े सां ठहियल आहे त घर में ठाहियो त वधीक ऐं बहितरीनु जी फ्लेवर बि ॾाढो सुठो ईंदो आहे सो शेफ फैसल साहब जेकॾहिं तव्हां कवाली ॿुधणु चाहियो त अॼु असांजे प्रोग्राम में रहिजो ॿुधंदा सो अॼु ॾाढा सुठा मल्हाइता महिमान बि पहुतल आहिनि सभ खां पहिरियां त जेको आहे शख़्सियत हिन वक़्तु टीवी स्क्रीन तव्हांखे नज़र ईंदी माशाल्लाह स्कॉलर आहिनि ऐं अॼु उन्हनि खां दीनी ॼाण वठंदासीं ऐं हीउ जेको आख़िरी अशरो हले पियो इन अशरे में छा करणु घुरिजे कुझु ॿियूं ॻाल्हियूं बि आहिनि जेके शेयर करण जहिड़ियूं आहिनि तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसंदा रहिजो अलामा गुलाम मुश्तबा सैतू नईमी साहिब असांखे कॾहिं उनखे भली का चवणो साईं कीअं आहियो ठीकु आहे वॾी महिरबानी तव्हांजी रख तोरा सो वधीक तारीफ़ वरी तव्हां कराईंदो जी जी बिल्कुलु मुंहिंजी साइड जेके वेठल आहिनि उसामा रज़ा कादरी साहब अव्हांखे आउं भली कार चवां थी ऐं उनखां अलावा जेके कवाल असां वटि हैदराबाद खां कई आया आहिनि उन्हनि सभिनी खे भली कार चवां थी लाला महमूद साबरी कवाल साहब ऐं सिंघाने वाले ऐं हिननि जी जेका टीम आहे उहा हैदराबाद खां स्पेशली आई आहे तव्हांजा असां थोरा ई तव्हां लख थोरा असां न आया आहियो वाह वाह ॾाढो सुहिणो ॾिसो त वरी उन्हनि जी जेका ड्रेसिंग आहे उहा बि ॾाढी सुहिणी आहे हिकु त सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन फ़क़ीरी रंगू कयूं वेठा आहिनि ऐं जेको मेन असांजो कवाल आहे उहो वरी सिंधी टोपी पायो आहे त माना ॾाढो सुहिणो लॻे थो सो बिस्मिल्लाह कयूं स्टार्ट वठूं कवाली में छा कवाली खां सर क्या कहने स्टार्ट किए शुक्र में कुछ याद हुआ तुम्हारे दर का सवाली हूँ भीख मिल जाए भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं ना जाऊंगा
मोहम्मद का प्यारा नवासा, जिसने सजदे में गर्दन कटा, जिसने सजदे में गर्दन और आशिके मुस्तफ़ा की अदा में, आशिके मुस्तफ़ा की अदा में अल्लाह अल्लाह कितना असर था, अल्लाह अल्लाह कितना असर था, अल्लाह अल्लाह कितना असर था। आशिके मुस्तफ़ा की अदा में अल्लाह अल्लाह कितना असर था। अर्श वाले भी सुनते थे जिसको, अर्श वाले भी सुनते थे, क्या अदा थी अदाने बिलाली, अर्श वाले भी सुनते थे, आ भर तो झोली में लौट कर मैं ना जाऊंगा खाली, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। वाह वाह वाह, क्या कहना जी, सुभान बहुत ही अल्लाह, खूब, सुभान बहुत ही अल्लाह। अच्छा लगा। ऐं झोल उन्हनि जा ख़ाली भरजंदा जेकी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते उनजी सुन्नतुनि ते अमल कंदा, बेशक ऐं नेक सालिह अमाल हूंदा उहे ज़रूरु ख़ाली न मोटंदा। बिल्कुल सो बेशक त वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था। अॼोको प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त आहे, असांखे बि मज़ो अचे पियो, हूअं मज़ो ईंदो आहे पर मज़ो ॿीणो आहे, छो त अॼु असां वटि कवाली ॾाढी ज़बरदस्त ॿुधीसीं ऐं सुठो कवाल आहे, हमनवा जेके आहिनि उनजा बि ॾाढा ज़बरदस्त आहिनि। ऐं असांजी गुफ़्तगू बि जन्नत ते कंदासीं। सो सभ खां पहिरियां तव्हां इहो ॿुधायो त सहकार कंहिं कंहिं कयो आहे? बिल्कुल सहकार ॿुधाईंदी हलां। लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ, मलका मसाला, GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे, उनके अलावा ब्लैक रोज कलर एक्सपर्ट, 7 हर्बल नेचुरल स्किन केयर, हर्बन समर रस, ऐं उनके अलावा आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म, नंबर 1 क्वालिटी फॉर्म, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, SIUT क्योंकि SIUT अपना है, फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्ज FM ज़मीन की जान, फसल की जान, शौकत खानम, उनकी सिर्फ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई। वाह वाह वाह। सो नईमी साहब, हाणे सभ खां पहिरियां त पाण इलाही मौज़ूअ हिते डिस्कस करे चुका आहियूं पहिरीं रमज़ान खां, कुझु जेके शयूं रहिजी वियूं आहिनि, चवां थो त उन्हनि ते बि थोरी तफ़सील विझूं। मूंखे इहो ॿुधायो त हौज़े कौसर जे बारे में ॿुधंदा आहियूं पाण, इहो हौज़े कौसर छा आहे, किथे आहे? नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ने फरमायो त हौज़े कौसर यानी कि हर नबी खे अल्लाह पाक हिकु हौज़ अता फरमायो आहे, हर नबी जो हिकु हौज़ आहे। अच्छा, त हुज़ूर हौज़ फरमायो जो मतलब छा आहे? जीअं हिकु हुजे नहर नंढी आहे, अच्छा, हुन जो वॾो माना सिलसिलो आहे, जीअं दुबा ठहियल हूंदा आहिनि किथे किथे न पाण जॾहिं, हौज़ूं ई वॾियूं हाथी जी हुनखे हौज़, हुज़ूर फरमायो त हर नबी खे अल्लाह हिकु हौज़ अता फरमायो आहे, जेको अल्लाह मूंखे हौज़ अता फरमायो उन जो नालो हौज़े कौसर आहे। सही, ऐं हुज़ूर फरमायो त हर नबी खे ख़्वाहिश इहा हूंदी त मुंहिंजे हौज़ ते वधीक माण्हू अचनि पाणी पीअण लाइ, सदील वठण लाइ, पर मूंखे रब खां इहा उमेद आहे त मुंहिंजे हौज़े कौसर ते सभ खां वधीक तादाद हूंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिन वक़्तु इहा जेकी हौज़े कौसर आहे हिन वक़्तु इहा जन्नत में मौजूदु आहे। सही सही। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मेराज वारी राति मेराज लाइ विया, अल्लाह पाक सफ़र अता फरमायो त हुज़ूर उन ॾींहुं हौज़े कौसर ते बि विया, अच्छा, त जेके फ़रिश्ता तव्हां सां गॾु हुया त उन्हनि जॾहिं हौज़े कौसर में हथु विधो अंदरि माना हीरा जवाहिरात ऐं अहिड़ियूं शयूं माना उनजी ख़ूबसूरती जेके दलालत कनि पियूं, हुन कुंडूं सोन खां ठहियल हुयूं, त हुज़ूर फरमायो छा आहे, हुन माना बयानु कयो त या रसूल अल्लाह हौज़े कौसर आहे जो अल्लाह अमा खे अता फरमायो आहे। त क़यामत वारे ॾींहुं इहा हौज़े कौसर मैदान महशर में आणियो वेंदो हिनखे। अच्छा अच्छा अच्छा। त हिन वक़्तु जन्नत में आहे पर क़यामत वारे ॾियारे महशर जे मैदान में अल्लाह पाक हुज़ूर खे अता फरमाईंदो
त हुज़ूर फरमाईंदा मुंहिंजा उम्मती अचनि त मां उन्हनि खे सैराब कयां। वाह वाह त उम्मती ईंदा वेंदा। हुज़ूर हिन बारे में फरमायो त हौज़े कौसर जी कैफ़ियत इहा आहे जेके थांव प्यारण वारा प्याला आहिनि। हुज़ूर फरमाईंदा इहा तादाद जेकी आहे इहा आसमान जे सितारनि खां बि वधीक आहे। वाह वाह वाह। ऐं माना हुन पाणी जा ज़रात ईअं आहिनि ॼण त चमकनि था परे खां, जीअं सितारा चमकंदा आहिनि, हीरा चमकंदा आहिनि, उनजी कीअं कैफ़ियत हूंदी। सही। त हौज़े कौसर ईअं सम्झो त हुज़ूर जी शानूं जेके अलाह पाक हुज़ूर अता फरमायूं आहिनि, सही। उन शानुनि मां हिकु शान इहा ई आहे। त अलाह पाक क़ुर पाक में फरमाए इन्ना आतैना कल कौसर, वाह। हे प्यारा असां तव्हांखे कौसर अता कईसीं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पोइ इहो जाम कौसर जो केरु पीअंदो, केरु इन मां जेको आहे सो न पी सघंदो, केरु बदनसीब आहे, केरु ख़ुशि नसीब आहे, इन ते पाण अञा ॻाल्हाईंदासीं। इहो सभिनी खे सही न मिलंदो न। बिल्कुलु, हा ॻाल्हि त इहा आहे। इन ते पाण कचहरी कंदा, विच में हिकिड़ी कवाली था ॿुधूं। छा ख़्याल आहे तव्हांजो? इजाज़त आहे? इजाज़त आहे। तव्हांजो छा ख़्याल आहे? हा हा बिल्कुलु कवाली जी तरफ़ हलूं वाह था। वाह।
वाह जी वाह वाह, ॾाढो सुहिणो अंदाज़ आहे माशाल्लाह बिल्कुलु कवालनि जो। बहितरीन आहे, उन जी कलर कॉम्बिनेशन में ॾाढो बहितरीन आहे, मैचिंग करे असल में वठनि। कवालनि जो इहो ई त स्टाइल आहे जो पाण में सेटिंग हिननि जी ज़बरदस्त हूंदी आहे। ऐं कलर बि लाइट कलर न, जेको ऐं ग्रीन कलर अमन जो कलर आहे, ऐं ॿियो जेको लाइट कलर ते सुठो थो लॻे थो, अखियुनि खे बि वणे थो। सही सही सही। ऐं अलामा साहब खां पुछूं, जिथे छॾियो हो असां उन खां ई पुछूं त उहो कोसर जेको आहे उहो केरु पी सघे थो? जी बिल्कुलु तमामु बहितरीनु सवालु आहे। जी त हौज़े कोसर अल्लाह जी नेमतुनि में हिकु वॾी नेमत आहे, या कंहिंखे नसीब थींदी। सही सही। ऐं नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक आहे, हुज़ूर पाण फरमायो, जी फरमा अव्वलु मन यरिदु अलैया अल हौद अहलु बैती व अहब्बनी मिन उम्मती। जी हुज़ूर फरमायो त क़यामत वारे ॾींहुं हौज़र जे जाम वटि, हौज़े कोसर ते मूं वटि सभिनी खां पहिरां मुंहिंजी अहले बैत हाज़िर थींदी। सभिनी खां पहिरां अहले बैत पहुचंदी, उहे हौज़े कोसर जो जाम पीअंदा। वाह वाह वाह। व अहब्बनी मिन उम्मती, ऐं मुंहिंजी उम्मत में जेके मूंसां मोहबत करण वारा आहिनि तंहिंखां बाद में उहे पहुचंदा। यानी इहे उहे ख़ुशि नसीब बाना आहिनि अलाह पाक जा, जिन खे अलाह पाक पहिरें नंबरनि ते हौज़े कोसर जो जाम नसीब फरमायो आहे। हुज़ूर पाण वरी तस्दीक बि अता फरमाई छॾी। पर उहे माण्हू जिन खे महरूम चयो वियो, जेके उन ॾींहं ते बि हौज़े कोसर खां महरूम हूंदा। हुज़ूर पाण फरमायो, इमाम हसन मुश्तबा हिन उम्मत जा सरदार पाण फरमाइनि था त असांखां दुश्मनी न रखिजो, असांखां बुग़्ज़ बि न रखिजो। अॻिते पाण इमाम हसन मुश्तबा हदीस पाक खे बयानु फरमायो त हुज़ूर फरमाइनि था त ला युबग़िदूना वला युहासिदूना, त असांखां हसद बि न रखिजो, असांखां बुग़्ज़ बि न रखिजो। छो इल्ला ज़ीद यौमल क़ियामति अनिल हौद, छो त क़यामत वारे ॾियारे हौज़े कोसर खां धिको हणी परते कयो वेंदो। किन खे? उन माण्हुनि खे जेके हसद करण वारा हूंदा। अच्छा, कहिड़े तरीक़े सां पोइ हिते कयो वेंदो? अॻिते फरमाए बिसियात मिन नार, बाहि जा माना ईअं चाबुक ठहियलु हूंदियूं, बाहि जा चाबुक ठहियलु हूंदा, उन्हनि खां फ़रिश्ता उन्हनि खे धका ॾेई करे हौज़े कोसर खां परते कंदा। हुज़ूर फरमाईंदा त इन्हनि खे छो थो पोइ हिते कयो वञे? त फ़रिश्ता अर्ज़ु कंदा, अलाह जो पैगाम पहुचाईंदा, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अव्हां खां बाद में, छो त अव्हां जे रस्ते खां परते थी विया, अव्हां जे दीन खे छॾे ॾिनऊं, अव्हां जी सुनतुनि खे छॾे ॾिनऊं, अव्हां जे पैगाम खे छॾे ॾिनऊं, इन करे अॼु उन्हनि खे रुसवाई थी मिले। त अलाह जे हुकुम ते फ़रिश्ता इन्हनि खे इन सख़्ती सां हौज़े कोसर खां परते करे रहिया आहिनि। त माना इन तरीक़े सां असांजे साम्हूं इहो पैगाम बि आहे त अहले बैत जी मोहबत, वरी अहले बैत जो मनसब ऐं मक़ाम ऐं हुज़ूर जी मोहबत जो मक़ाम, त जेको हिन दुनिया जी ज़िंदगी में पाण सॻोरनि सां मोहबत रखंदो त क़यामत वारे ॾींहुं अलाह पाक जज़ा ईअं अता फरमाईंदो त हौज़े कोसर जो जाम हूंदो ऐं हथड़ा मिठड़े मोहम्मद जा हूंदा, मदीने वारे साईं जे हथां हुनखे जाम नसीब थींदा। हुज़ूर पाण फरमायो त हौज़े कोसर जे जाम जो कमाल इहो आहे त जेको उतां पीअंदो हुनखे वरी करे उञ न लॻंदी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ूबसूरत ज़िक्र सां जेकर असां नात जी तरफ़ वञूं, इरशाद वाह वाह, दिलि ठरी पवंदी, मन खे करार ईंदो, करार जी कैफ़ियत खे वधायूं पाण। जी उसामा रज़ा कादरी खे चवंदासीं त असांखे नात ॿुधाए। वाह बिस्मिल्लाह। हर वक्त तसव्वुर में मदीने की गली हो और याद मोहम्मद की मेरे दिल में बसी हो। ऐ काश मैं बन जाऊं मदीने का मुसाफिर, ऐ काश मैं बन जाऊं मदीने का मुसाफिर, फिर रोती हुई तैबा को बारात चली हो, फिर रोती हुई तैबा को बारात चली हो। ऐ काश मदीने में मुझे मौत यूं आए, ऐ काश मदीने में मुझे मौत यूं आए, कदमों में तेरे सर हो मेरी रूह
चली हो कदमों में तेरे सर हो मेरी रूह चली हो जिस वक्त लकीर मेरी क़ब्र में आए जिस वक्त लकीर मेरी क़ब्र में आए उस वक्त मेरे लब पे सजीना ते नबी हो उस वक्त मेरे लब पे सजीना ते नबी हो हर वक्त तसव्वुर में मदीने की गली और याद मोहम्मद की मेरे दिल में बसी हो। सुभान अल्लाह, छा ॻाल्हि कजे। तसवर में असांजे बि इहो ई आहे, मदीनो ई मदीनो आहे ऐं जेको तसवर में आहे त पोइ अलाह कंदो हिकिड़े ॾींहुं इहा उमेद ऐं आस पूरी थींदी असांजी। बिल्कुलु सही था चओ, उमेदूं आसूं ज़रूरु पूरी थींदियूं जेकॾहिं नियत ऐं दिलि सची आहे त। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। पोइ हाणे दिलि चवे थी त नातीअ कलाम त ॿुधोसीं, पर हीउ जेको रंग अॼु असां वटि नओं आहे, हा उन रंग में रंग जो हिकु कवाली ॿुधूं असां। हा कवाल खे बि शामिल कयूं था। जी साईं। तुम नमाज में मस्जिद में लोग कहने लगे मुझको टोक कर, मैंने कहा अली मेरी सांसों में बसा है, मैं किस तरह नमाज पढ़ूं सांस रोक कर। बोल रहा है तने मन, बोल रहा है तने मन सारा अली अली, बोल रहा है तने मन सारा अली अली, है मस्तों का प्यारा अली अली, है मस्तों का प्यारा अली अली, है मस्तों का
के प्यारे वो तो बेद पे है, अल्लाह के प्यारे है, अल्लाह के प्यारे। दुखियों को दे देना मौला सहारे, दुखियों को दे देना मौला सहारे। चले गई मुश्किल जब भी पुकारा अली नबी, चल गई मुश्किल जब भी पुकारा अली अली। है मस्तों का हर दम नारा है नहीं, है मस्तों का नारा अली अली, हर दम नारा अली अली, 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 हा हा अली अली हाय 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 हाय, इन्ही नारे सां गॾु असां तव्हां ब्रेक ब्रेक जी वठो, तरफ़ भली वञूं भली। था। जी केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुन जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था। अॼु ॾाढी सुहिणी महफ़िल आहे, ॾाढो सुहिणो बज़्म आहे ऐं हुज़ूर जो शान अक़दस बि ॿुधूं पिया ऐं मौला अलीअ जी ॻाल्हि पई हले पई। हा हा सो ॿई ॻाल्हियूं गॾु गॾु हलनि पियूं त अञा वधीक तरावत अचे पई, मज़ो अचे पियो ऐं जेका असांजी परेशानी हुई उहा ॼणो त परे परे हाणे भॼी पई आहे। सो हाणे अञा वधीक मज़ेदार महफ़िल खे करण जे लाइ अलामा साहिब असां गॾु आहे। को सवाल, को सुहिणो सवाल, का ॻाल्हि जेकॾहिं करणु चाहियो त तव्हां बि करे सघो। जी जी बिल्कुलु अलामा साहिबु, असां दोज़ख जो ॿुधी ॿुधी करे थकी पिया आहियूं ऐं हाणे डपु लॻे थो हिकिड़ो। कुझु जन्नत जे बारे में ॿुधायो, जन्नत आहे या जन्नतूं आहिनि? तमामु बहितरीन जन्नतुनि जे बारे में नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी हज़रत सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा रिवायत कनि था त नबी करीम जन फरमायो 8 जन्नतूं आहिनि। अरे सुभान अल्लाह, 8 जन्नतूं। 8 जन्नतूं आहिनि। वाह वाह। पर नबी साईं जन पाण हिन जा नाला बि बयानु फरमाया। फरमायो त इहे 8 जन्नतूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि? फरमायो त दारुल जलाल, दारुल करार, दारुल सलाम, जन्नात खुल्द, जन्नात मअवा, जन्नात आदन, जन्नात नईम, जन्नतुल फिरदौस। हा हा ये 8 जन्नतूं पाण आहिनि। रुगो ॿुधोसीं अक्सर जन्नतुल फिरदौस। जन्नतुल फिरदौस। सही सही सही। असां जन्नतुल फिरदौस इन करे जो हुज़ूर जन पाण फरमायो त अल्लाह खां जॾहिं बि घुरो त जन्नतुल फिरदौस घुरो। अच्छा जन्नतुल फिरदौस वो ख़ासि मक़ाम आहे। हिते अल्लाह जा नबी हूंदा, अच्छा अल्लाह जा रसूल हूंदा ऐं जेके अमल करण वारा उलमाए किराम आहिनि, जेके अल्लाह जा नेक माना आहिनि, उते उहे हूंदा। अच्छा त हुज़ूर फरमायो अल्लाह खां घुरो त आला शइ घुरो न। वाह वाह। त हिन जन्नतुनि में जेको आला मक़ाम हो जन्नतुल फिरदौस आहे। वाह माना इन में कैटेगरियूं आहिनि कि कैटेगरियूं। जहिड़ो जहिड़े जीअं तरीक़े सां मां अमल पाण- करे ईंदो बिल्कुलु उहो उन पासे वेंदो। जीअं असां बि ॿुधोसीं, अमां बि ॿुधो त जन्नत जा 8 दरवाज़ा आहिनि। जी हा त हर दरवाज़े जी अलॻि अलॻि सिफ़त आहे। हिन सिफ़त जा माण्हू हितां दाख़िल थींदा, हितां हाजी दाख़िल थींदा, हितां रोज़ेदार दाख़िल थींदा, हितां सख़ी दाख़िल थींदा। त हे 8 जन्नतूं आहिनि, इहे बि अलॻि अलॻि क़िस्म जा माण्हू हिते हूंदा। अच्छा जीअं जन्नत अदन आहे, इन में जेके मस्जिदुनि जा पेश इमाम आहिनि या अहिड़ा ॿिए जेके आहिनि सख़ी माण्हू आहिनि, सरदार माण्हू आहिनि, अलाह इज़तूं ऐं शान उता फरमायूं आहिनि, वाह वाह वाह। उहे इन में वेंदा। वरी जन्नत नईम मामन अलॻि अलॻि कैटेगरीज़ अलाह करीम बयानु अच्छा, फरमायूं। सभई जेके आहिनि उहे गॾु हिकिड़ी में न वेंदा, अलॻि 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 categories जन्नतूं आहिनि। बिल्कुलु। साईं ॿुधाए थो त पेश इमाम अलॻि आहिनि, वरी रसूल अलॻि आहिनि, जी जी वरी नबी अलॻि। सभु सभु अलॻि अलॻि बिल्कुलु। सिस्टम आहे। हा, पर अलाह करे कंहिं न कंहिं खाने में असीं पुॼूं। अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह सुभान अल्लाह, इंशाअल्लाह आमीन। अल्लाह जी रहमत उम्मीद आहे अल्लाह करम फरमाईंदो। त हुज़ूर फरमायो त जन्नत में 100 दर्जा आहिनि। हे 8 जन्नतूं आहिनि, दर्जा 100 दर्जा हिन में आहिनि ऐं हर दर्जे जे विच में 100 साल जे सफ़र जेतिरी मुसाफ़त ऐं फ़ासिलो आहे। अच्छा यानी हिक दर्जे खां ॿिए दर्जे ताईं पहुचण लाइ ॼण त तव्हांखे 1 साल सफ़र करणो पवंदो, पोइ तव्हां पहुचंदव। माना हिक दर्जे में बि एतिरो फ़ासिलो आहे। सही सही ऐं हुज़ूर फरमायो त जॾहिं मोमिन माण्हू जन्नत में दाख़िल थींदो त उहो उन जन्नत में 70,000 बाग़ ॾिसंदो। वाह 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 हा हा वरी 70,000 बाग़ में हर बाग़ में 70,000 वण हूंदा। वाह वाह। ऐं वरी फरमायूं त हर वण ते 70,000 पन हूंदा। 70 ई आहे हुरू में जी, 70। सुभान अल्लाह। हाय हाय वाह। वरी 70,000 पन्ननि जे मथां अॻिते जेकी क़ाबिल गौर ॻाल्हि आहे इरशाद भाई, त हर पन जे मथां लिखियलु हूंदो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह। उम्मतुन मुज़निबतुन व रब्बुन गफूर। अरे त अल्लाह जे सिवा को माबूद न आहे ऐं हुज़ूर अल्लाह जा रसूल आहिनि
उम्मत गुनाहगार आहे रब बख़्शींदड़ आहे रब बख़्शण वारो आहे इहो हर पन जे मथां लिखियलु हूंदो ऐं रिवायतुनि में चए थो हुन वण जो हर पन जेको आहे सोन जो हूंदो इहा जन्नत जी ख़ूबसूरती सरकार बयानु इन करे फरमाई त मोमिन दिलि में चाह पैदा थिए त मां जॾहिं आरज़ी ज़िंदगी में आसाइशुनि जो मुतलाशी आहियां मुंहिंजी तलब आहे त मां आसाइशुनि ऐं सहूलियतुनि वारी ज़िंदगी गुज़ारियां त हीअ ज़िंदगी त आरज़ी आहे दुनिया बि आरज़ी आहे जेकी हमेशह वारी ज़िंदगी आहे त उन में जॾहिं तव्हांखे आसाइशूं ऐं सहूलियतूं मिलनि थियूं हिन रस्ते तां त उन रस्ते ते हली करे तव्हां जन्नत खे असां हिन ज़िंदगीअ खे हक़ीक़त सम्झूं वेठा आहियूं पर जंहिं ठाही आहे हीअ काइनात उन पाण फरमायो आहे त हीउ धोखो अथव सो हिन धोखे मां निकिरी अचो असुल जेका आहे ज़िंदगी आख़िरत में आहे आख़िरत ते पाण ॻाल्हाईंदासीं पूरी आख़िर में ॻाल्हायूं नी आख़िर में आख़िरत ते ॻाल्हाईंदासीं पर दिलि चए थी कवाली जी तरफ़ सुहिणी जी साईं शास्त हुसैन बादशाह अस्त हुसैन शास्त हुसैन बादशाह अस्त हुसैन दीन अस्तु हुसैन दीपना अस्तु हुसैन सरदाद नदात दस्त दर दस्ते यजीद हक्का के बिना इला इला अस्तु हुसैन ये बात किस कदर हंसी हो ये बात किस कदर हंसी हो ये बात किस कदर हंसी जो कह गए दीन के बना हुसैन मौला बना
सुभान अल्लाह सुभान वाह अल्लाह जी बेशक सभिनी जो जेको बादशाह आहे उहो हुसैन ई आहे वाह, वाह। ऐं ईअं न हुसैन जहिड़ो थियो हो न थींदो वाह, वाह। ऐं न ई हाणे ताईं आहे जिंदाबाद हुसैन। जिंदाबाद बिल्कुलु, सदाईं जिंदाबाद रहंदो बिल्कुलु अलामा साहब जी तरफ़ हलूं था। जी, जन्नतुनि जी ॻाल्हि हुई। जन्नतुनि जी ॻाल्हि पिया करियो। अलामा साहब असांखे इहो ॿुधाइजो त अगरि दोज़ख में केरु हलियो थो वञे उन खां पोइ जन्नत में वञण लाइ जेकॾहिं दोज़ख जा सभु हिसाब थी विया आहिनि उन खां पोइ जन्नत में एंट्री आहे या न? जेके काफ़िर आहिनि हा जेके इस्लाम जा मुनकिर आहिनि उहे हमेशह लाइ जहन्नुम में आहिनि ओहो उहे हमेशह जहन्नुम में रहंदा। रिवायतुनि में अचे थो त जॾहिं उन्हनि जो हॾु सड़ी वेंदो गोश्त सफ़ा ॻरी वेंदो त चवंदा हाणे जान छुटी ख़तमु थी वियुसि अच्छा पर हुनजा हॾ वरी ठही वेंदा गोश्त वरी चढ़ी वेंदो खल वरी चढ़ी वेंदी वरी वरी ॿीड़ो वज़ा वरी इहे ॿीड़ो मरहला हलंदा रहंदा एसी तोणी त माना इहो न ख़तमु थियण वारो सिलसिलो आहे। पर जेको मुस्लमान आहे अक़ीदो हुनजो सलामत आहे इस्लाम जे नज़रियात ते क़ाइमु आहे क़ुर हदीस में अक़ीदो सलामत आहे। जीअं हदीस पाक त मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जंहिं इहो कलमो शरीफ़ पढ़ियो ऐं इन ते ज़िंदगी गुज़ारियईं उहो यकीनन जन्नत में दाख़िल थींदो। इन करे त जो पंहिंजे गुनाहनि जो हिसाब ॾींदो सज़ा जज़ा जे मरहले खां बाद में पंहिंजी सज़ा जे मुताबिक़ उहे जहन्नम जा मरहला तय करण खां बाद में पोइ अलाह हुनखे पाक साफ़ कराए ॿुधाइनि था जॾहिं जेके माण्हू जहन्नम में वेंदा जेके मुस्लमान हूंदा पंहिंजे अज़ाब जे करे पोइ जॾहिं जहन्नम में निकिरंदा त उन लाइ हिकु ख़ासि अलाह पाक जॻह तयारु कराई आहे पोइ हुन पाणी में हुनखे फ़रिश्ता विझी करे कढंदा अच्छा तो सफ़ा वरी सफ़ा तयारु थी वेंदो बिल्कुुलु पाण जे जिस्म में रूह ऐं सुकून महसूसु कंदो तंहिंखां बाद वरी हुन फ़रिश्ता जेके आहिनि प्रोटोकॉल सां जन्नत में पहुचाईंदा प्रोटोकॉल बाक़ाइदा हूंदो मोमिन जो प्रोटोकॉल अच्छा आहे। मूंखे इहो ॿुधायो त पाण वटि अक्सर जेकी जुमिला ॿुधण में मिलंदा आहिनि त को जेकॾहिं कंहिं ख़ासि ॾींहं ते गुज़ारे वञे थो चवनि था वाह जो ॾींहुं नसीब थियो त डायरेक्ट जन्नत में इहो बि को आहे छा चकर फज़ीलतूं आहिनि फज़ीलतूं चवंदा आहिनि फलाणो ॾींहुं मिलियो अथसि सुभाणे अलाह सिधो जन्नत में फज़ीलतूं पर उन मां जीअं बयानु कयो त माना जेको साहिब अक़ीदा आहे अच्छा जेको साहिब ईमान आहे ज़िंदगी इस्लाम ते अथसि त उनखे फज़ीलतूं मिलंदियूं। अच्छा हा जीअं रमज़ान शरीफ़ आहे बरकतुनि वारो पर जेको काफ़िर थो मरे आहे त रमज़ान ई रमज़ान में जाम जा दरवाज़ा त बंदि आहिनि ऐं जन्नतूं खुलियल आहिनि इन ई तरीक़े सां त हिन ॾींहंनि जूं बरकतूं बि उनखे नसीब थियूं जंहिंजी ज़िंदगी इस्लाम सां वाबस्ता हूंदी ईमान कामिल हुजे जंहिंजो ईमान कामिल सही सही अच्छा इनके सवाल ही जवाब जो सिलसिलो रखूं था पर कवाली की तरफ हलूं था। वाह, वाह। इजाजत है वहां जी साईं आप वाह वाह 3 ॾींहं कवाली पिया इहा बि ख़ुशख़बरी मिलंदी साईं वाह 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 मजनू सिफतम दर बदर खाना बखाना शायद के बाबीनम रुखे लैला बबहाना कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं हाँ मौजूद हूँ मैं हर जगह मौजूद हूँ मैं हर जगह जानता कोई नहीं कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं कौन हूँ मैं कौन हूँ जानता कोई नहीं मौजूद हूँ मैं हर जगह मौजूद हूँ मैं हर जगह जानता
ज़बरदस्त, सुभान अल्लाह। उन्हें इन के प्यारी कवाली सां गॾु असां साईं जी तरफ़ वञूं था, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। थोरी साई डिगी थी वई पर वरी मोटी आयासीं तव्हांजी ख़िदमत में। उमेद आहे तव्हां हिन वक़्तु असां सां वरी जुड़ियल आहियो, ऐं जेकॾहिं जुड़ियल न आहियो, का सर्ती जेकॾहिं पिर जी हेॾे होॾे थी वई आहे, माना असांजी अधी का जेकॾहिं रंधिणे में आहे त उन में असांजो आवाज़ु कंदा आहियूं हूंदो, वरी टीवी ते मोटी अचो। असांजो प्रोग्राम ॾाढो सुहिणो आहे ऐं तव्हां यकीनन ॾिसंदा हूंदो। सो प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणाइण किचन में खां बि ॾिसी सघनि था उहो पाण खे। बिल्कुलु बिल्कुलु ॾिसी सघनि था, पर के वरी असांजो सिर्फ़ु आवाज़ु ॿुधी करे सम्झ में ॻाल्हि अची वेंदी आहे कि छा थिए पियो। छा थिए पियो टाइम ते। अच्छा, के वरी असांजा ॾिसंदड़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु इहो ॾिसंदा आहिनि त पिर कहिड़ा कपिड़ा पाता आहिनि, इर्शाद कीअं थो लॻे, पर एतिरो ई हुनजे लाइ काफ़ी हूंदो आहे। फैन जेके हूंदा आहिनि उहे ईअं बि कंदा आहिनि। सो बहरहाल प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। अलामा साहिब सां गॾु आहे। जी 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 बिल्कुलु इहो ई कंदासीं। त अलामा साहिबु असांखे पढ़ाई जी टेंशन आहे, असांखे अॻियां ग्रेड्स जी टेंशन आहे, असांखे हर शइ जी टेंशन आहे, पर जंहिंजी असुलु टेंशन हुजणु खपे उनजी टेंशन न आहे, यानी आख़िरत जी। फ़िक्र आख़िरत छा आहे? जी यकीनन आख़िरत जी फ़िक्र तव्हां इतो अंदाज़ो हणी सघो था। जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाढ़ी में कोई अच्छा वार ज़ाहिर थिया त सहाबा किराम अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हांजी ॾाढ़ी में अच्छा वार ज़ाहिर थिया आहिनि, यानी कि इशारो पिया ॾियनि त हुज़ूर हाणे बुज़ुर्गी ॾे वञी रहिया आहिनि। सही सही। त हुज़ूर फरमायो त मूंखे क़ुरान पाक जी हिन 5 सूरतुनि कुराड़ो करे छॾियो। यानी जिन 5 सूरतुनि में आख़िरत जे हवाले सां क़यामत जूं होलनाकियूं, क़यामत जूं बेबाकियूं ऐं जेके क़यामत जा सख़्तु तरीन मनाज़िर हुया, जिन सूरतुनि में अल्लाह करीम बयानु फरमायो, बिलख़ुसूस सूरत रात जे बारे में हुज़ूर फरमायो त इन्हनि सूरतुनि मां जॾहिं मां पढ़ियो त इन्हनि जे करे मुंहिंजी ॾाढ़ी में अछाण ज़ाहिर थी आहे। उन जी असर उन एतिरी कैफ़ियत जिस्म तां ज़ाहिर थी त आख़िरत जो फ़िक्र जॾहिं ॿिन्हिनि जहान जा सरदार आहिनि, अल्लाह जा महबूब आहिनि, हबीब आहिनि, हू मासूम आहिनि, त उन्हनि लाइ त माना गुनाह जो तसवुर बि न आहे। जंहिं एतिरी पाकीज़ा ज़ात आख़िरत जे मामले में एतिरी हसास तबियत रखे थी त असां असां गुनाहगार आहियूं। खे ख़बर आहे त पाण अल्लाह पाक जा महबूब आहिनि, जन्नत जा मालिक आहिनि, सॼी ख़बर बि आहे, पोइ बि फ़िक्र उम्मत जी तालीम त असां तव्हां गुनाहगार आहियूं। त असांजी फ़िक्र आख़िरत जी कैफ़ियत यकीनन असांजी ज़िंदगी मंझां हुनजी झलक नज़र अचणु घुरिजे। हिकु शख़्स चए थो मां मूंखे ख़ौफ़ ख़ुदा बि आहे, मूं में फ़िक्र आख़िरत बि आहे, पर वरी बि हुनजा त सूद ऐं व्याज में आहिनि, वरी बि हराम जे कम में मसरूफ़ ऐं मशग़ूल आहे, ज़ुल्म करे थो, बिल्कुलु यतीमनि जो माल हड़प थो करे वञे। ऐं बिल्कुलु असांजे मुआशिरे में हिकु वॾो मसइलो इहो बि आहे त जेकी जाइदाद जी तक़सीमकारी जो सिलसिलो आहे, मीरास जी तक़सीम, हुन में नियाणियुनि जो हिसो बि आहे, पर बिलख़ुसूस हिन मुआशिरे में फ़ुक़दान नियाणियुनि जो हिसो नथो ॾिनो वञे। त इहे माण्हू इहे अगरि फ़िक्र आख़िरत रखनि हा, बल्कि उहे जीअं तव्हां चयो त व्याज में ॿुॾल आहिनि या ॿिया जेकी बि ग़लति कारियूं आहिनि, उन्हनि सभिनी मां इनकम थिए थी आमदनी, वरी पोइ हिकिड़ो ॿियो कॉन्सेप्ट बि थींदो आहे त बाबा इन मां बि ख़ैरु कढूं, छा उहो ठीकु आहे? न कंहिं सूरत में बि कंहिंजी मदद थिए, हेल्प थिए, अलाह राज़ी थिए, माना अलाह ॾिनो आहे, हाणे ॾिनो कहिड़े तरीक़े सां ताईं उहो वे माना माण्हुनि जे साम्हूं आहे। बिल्कुलु। त ॾिसो न, अगरि मां व्याज जी कैफ़ियत खे बयानु कयां, जंहिंजे बारे में सख़्तु तरीन जुमिला इरशाद फरमाया आहिनि, उहा थी सघे माना जीअं चवंदा कुझु गुफ़्तगू अहिड़ी हूंदी आहे की फैमिली माहौल जे हवाले सां हूंदी आहे, कुझु माण्हू निजी मजलिस में करे सघे थो, पर हुज़ूर व्याज वारे लाइ जेके सख़्तु जुमिला चया आहिनि शायदि असां आम फैमिली में न चई सघूं। एतिरी सख़्ती आहे त फ़िक्र आख़िरत जे हवाले सां असां तव्हांखे हिकु हसास तबियत इख़्तियार करणु घुरिजे त हे ज़िंदगी आर्ज़ी आहे। जीअं तव्हां ॾिठो हाणे मेहड़ जे अंदरि हिकु ॻोठु सड़ी वियो, केतिरियूं जानूं हिलाक थी वियूं, जां बाग हुन वीचारनि केतिरा मनसूबा ठाहिया हूंदा, असां ज़िंदगी हीअं गुज़ारियूं जीअं अदी चयो त तालीम जी फ़िक्र, डिग्रीज़ जी फ़िक्र, ज़िंदगी जे हवाले सां ॿिए बि असांजा घणेई प्लान आहिनि, पर आख़िर जो प्लान असांजे शेड्यूल में ऐं असांजे प्लानिंग में असांजे मनसूबनि में शामिल ई न आहे, जेको असल मनसूबो आहे। तयारी बि न आहे न, को होमवर्क ई न आहे। बिल्कुलु माना थींदो आहे न पाण खे स्कूल मां होमवर्क मिलंदो आहे, हिते का शइ ई न आहे त आख़िरत असांजी कीअं थींदी, कीअं हालांकि इनखे असां थोरो गौर कयूं त हुज़ूर फरमायो जेकी क़ब्र आहे इन जूं 2 सूरतूं आहिनि, या त इहा जन्नत मंझां बाग़ आहे या जहन्नम जे घड़नि माना हिकु घड़ो आहे, यानी तव्हांजी क़ब्र जेकी आहे या त हिते इहा ई जन्नत आहे, माना पुलिस रात मैदान महशर हिसाब किताब बाद जा मरल आहिनि, जेको पहिरियों मरल आहे हुज़ूर फरमायो इहा जेकी क़ब्र आहे या त जन्नत जो बाग़ हूंदी या जहन्नम जो हिसो हूंदी। हाणे ॿुधायो त हिकु शख़्स जेको आहे
अनक़रीब हिन में वञण वारो आहे हुनखे हिन जी परवाह न आहे त मुंहिंजी जेकी अचण वारी क़बर आहे छा मुंहिंजे लाइ जहन्नुम आहे या जन्नत आहे यकीनन हो जॾहिं अमल कंदो त उहा हुज़ूर फरमायो त हदीस पाक जो मफ़हूम आहे त जॾहिं तव्हां तदफ़ीन करे वापसि सां मोटो त क़बर जी दुनिया बदिलजी थी वञे माना या त उहो जन्नत जो बाग ठही वेंदी जन्नत मंझां दरियूं खुली वेंदियूं हवाई हवा ऐं बाग महसूसु कंदो पंहिंजी क़बर खे त आख़िरत जी फ़िक्र में इंसान लाइ इहो सिलसिलो आहे त जॾहिं आख़िरत जी फ़िक्र कंदासीं त दिलि में इबादत जो ज़ौक़ पैदा थींदो आख़िरत जी फ़िक्र में थोरो गाफ़िल थींदासीं त दुनिया जी जेकी रंगीनी आहे या दुनिया जो मकर ऐं फ़रेब आहे शैतान जी सूरत में उहो असांजे मथां हावी थी वेंदो सही सही माना हिन ॻाल्हि में हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि कंदा हलूं त जॾहिं वांदिकाईअ जो पहर तव्हांखे मिले त वेझे कंहिं क़ब्रिस्तान मां ज़रूरु गुज़रंदा कयो तव्हांखे ख़बर पवंदी त उहे माण्हू मदफ़ून आहिनि दफ़न आहिनि जेकी पाण खे वॾो अलाए छा सम्झंदा खाने खान हुया के पीर हुया के मीर हुया के सरदार हुया के भोतार हुया जेकी सम्झंदा हुया त आउं मरी वेंदुसि सिज ई कोन उभरंदो ऐं मरी वेंदुसि त हीउ सिस्टम ई बंदि थी वेंदो पर उहे सभु हुते मदफ़ून आहिनि उहे सभु दफ़न थी विया रहंदो रुॻो रब बाक़ी कुल फना अजाई अना आहे हिन इंसान खे सो आख़िरत जी तयारी जेकॾहिं न आहे समर न आहे साण त पोइ कुझु बि न थींदो ईअं न बिल्कुलु सो इन जे लाइ हिकु त पाण खे नमाज़ जी पाबंदी बाक़ी ॿियो छा छा करणु खपे मां इशारे अॼु थोरो वक़्तु मूंखे ॾिजो जी जी हिन ख़ौफ़ ख़ुदा जेकी फ़िक्र आख़िरत हिन में हिकु अहिड़ी बहितरीनु फ़ज़ीलत अलाह जे क़ुर बयानु फ़रमाई आहे त उन खां बाद में इंसान में ज़ौक़ पैदा थींदो ख़ौफ़ ख़ुदा खे इख़्तियार करण जो ॾिसो असां हिकु इबादत आहे नमाज़ रोज़ो ज़कात हदिया हिकु इबादत अलॻि अलॻि इबादतूं आहिनि पर सभिनीनि इबादतुनि जी बुनियादु छा आहे ख़ौफ़ ख़ुदा आहे अगरि इंसान में ख़ौफ़ ख़ुदा न आहे त नमाज़ लाइ कीअं वेंदो ख़ौफ़ ख़ुदा लाइ त रोज़ो ज़कात हज जी तरफ़ हुनजी दिलि कीअं माइल थींदी त ख़ौफ़ ख़ुदा जो इनाम छा आहे इहे इबादतूं पंहिंजे दर्जे ते हिकु फ़ज़ीलत रखनि थियूं हिन जो अजुर आहे सवाबु आहे इनाम आहिनि त अलाह करीम फरमायो त वली मन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान जेको बानू मुंहिंजी बारगाह में हाज़िर थियण खां डिॼो त मां अलाह जो साम्हूं कीअं कंदुसि क़यामत वारे ॾींहुं अलाह जे साम्हूं कीअं बीहंदुसि त फरमायो जंहिंजे दिलि में इहा कैफ़ियत आई त जन्नतान मां हुनखे ॿ जन्नतूं अता कंदुसि हुनखे ॿ जन्नतूं अता कंदुसि त यानी रुॻो ख़ौफ़ ख़ुदा जे करे ॿिए अमल पंहिंजी जॻह ते हुनजो अजुर ऐं सवाब मां अता कंदुसि त ख़ौफ़ ख़ुदा असल में बुनियादी सिलसिलो इहो आहे ॿी सॼी माना बिल्डिंग इन जे मथां बीठल आहे सही सही ऐं ख़ौफ़ ख़ुदा जी निशानी तव्हां वटि इहा अचे थी त जेकॾहिं तव्हां कंहिं बि ॻाल्हि ते रोई पओ था न रब करीम जे ख़ौफ़ खां त सम्झो त तव्हांजी ॻाल्हि उते पहुची वई आहे जेकॾहिं तव्हांखे झुॿो नथो अचे तव्हांजी निड़नि में नार नथा अचनि तव्हांखे ढुंढकार नथो अचे त पोइ तव्हां जूं इबादतूं अञा असरअंदाज़ नथियूं थियनि सो बहरहाल अॼोको प्रोग्राम ते पुॼाणी ते पहुचे थो नईम साहिबु वॾी महिरबानी तव्हांजी लख थोरा ॾाढी ॼाण मिली तव्हां सो जेकी असांजा कवाल दोस्त आहिनि पर उन्हनि जी वॾी महिरबानी बहुत शुक्रिया आख़िर में एक और सुनेंगे वाह वाह नात खां आहिनि उन्हनि सभिनी जी वॾी महिरबानी जे असांजे प्रोग्राम में शिरकत कई ऐं उन खां अलावा जेका मेन महिरबानी तव्हां ॿुधाईंदा हलो उहा वाइटल टी वारनि जा लख थोरा वाइटल पीओ ज़िंदगी जियो भरपूर ज़िंदगी भली ज़िंदगी कड़क चांहि सां बि गुज़ारे सघिजे थी चांहि जा शौक़ीन वाइटल टी ज़रूरु पीअनि ऐं हिन खां सवाइ क्विज़ जो शरबत मार्केट में मौजूदु आहे सिर्फ़ क्विज़ ही पिलाया करो नेस्ले मिल्क पेक क्रीम हर दिन खुशी से सूफ़ी दस्तरखान सूफ़ी एतमाद के लिए पाकोला फ्लेवर्स इन्हनि जो स्लोगन आहे त वेरी हेल्दी वेरी यमी इन खां सवाइ नेस्ले एवरीडे तुम्हें है कुछ ख़ासि रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक तलो अमा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ ऐं सबरोज़ो द चिकन स्पेशलिस्ट करशी जामेश्वरी क्योंकि करशी जामेश्वरी सब पीते हैं करशी जामेश्वरी में पानी जो हिकिड़ो फुड़ो मिलायल आहे करशी जामेश्वरी टेस्ट थी करे चकास थी करे पोइ मार्केट में आंदी वेंदी आहे 265 भेरा मरहला थींदा आहिनि ऐं 276 भेरा शुगर फ्री बॉटल खे चेक करे ऐं मयार ते पूरो आहे तव्हांजी ख़िदमत में पेश कयो वेंदो आहे ॾाढो सुठो मशरूब आहे बेहद मूंखे पसंदि आहे आउं बि वॾे शौक़ु चाह सां पीअंदो आहियां ऐं यकीनन तव्हां बि पीअंदा आहियो ऐं मूंखे नथो लॻे त पाकिस्तान में बल्कि ओवरऑल कोई अहिड़ो माण्हू हूंदो जंहिं करशी जामेश्वरी जो ज़ाइक़ो न चखियो हूंदो हिन वक़्त ताईं तव्हां ज़रूरु पीतो हूंदो करशी जामेश्वरी पंहिंजो वटि पाण आहे उन में छा छा आहे तव्हांखे पहिरियों वधीक ॿुधाईंदी बिल्कुलु मां सही था चओ अगरि जेकॾहिं के शौक़ सां न बि पींदो हुजे पर ज़िंदगी में हिकु दफ़ा ज़रूरु करशी जामेश्वरी खे टेस्ट कयो हूंदो छो जो करशी जामेश्वरी लाइट आहे ऐं रिफ्रेशिंग आहे असांखे बिल्कुलु रिफ्रेश करे छॾंदो आहे छो जो करशी जामेश्वरी में 4 हब्स पयल आहिनि जेके कूलिंग क्वालिटीज़ रखनि था संदल आहे अशना आहे खसखस आहे ऐं गुलाब आहे त पोइ जेकॾहिं रमज़ान गर्मियुनि में अची वियो आहे त पोइ करशी जामेश्वरी सहरी हुजे इफ़्तारी हुजे तव्हां ज़रूरु यूज़ करियो तॾहिं चवंदा आहिनि करशी जामेश्वरी सभु पीते हैं उनखां अलावा जेके असांजा सहकार में आहिनि ब्रिज पावर एंड बैटरीज लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ मलका मसाला इनेक्स हर घर की ज़रूरत अखुवत किसी आस को टूटने न दे GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे अलखिदमत फाउंडेशन कोई ताबीर अधूरी ना रहे शारजा कुकिंग ऑयल दिल चाहे और क्या शारजा टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना शौकत खानम उनकी सिर्फ एक ही दुआ है जीता रहे मेरा भाई
ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स, 7 हर्बल नेचुरल स्किन केयर, हर्बियन समरस एक बोतल बनाए 35 ग्लासेस, हिकिड़ी बोतल में अव्हां खे 50 ग्लासेस मिली सघनि था। हर्बियन समरस उनखां अलावा है आराम का नाम है, डायमंड सुप्रीम फॉर्म नंबर 1 क्वालिटी फॉर्म, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, SIUT क्योंकि SIUT अपना है, फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्ज FF ज़मीन की जान फसल की जान। वाह वाह, सभिनी जी वॾी महिरबानी जिन सहकार कयो। आख़िर में अफ़्तार जो दस्तरख़्वान सजंदो हिन उहो बि कृषि जामे शीरी जे तरफ़ खां उन्हनि जो इतमामु हूंदो, उन्हनि जा लख थोरा हिकु वरी पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो, दिल वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे। पहिरियां सैयद ऐं इरशाद जागीरनी तव्हांखे मोकिलायूं था। अल्लाह निगहबान। किस्मत में मेरी चैन से जीना लिख दे, डूबे न कहीं मेरा सफीना लिख दे। किस्मत में मेरी चैन के जीना लिख दे, डूबे न कहीं मेरा सफीना लिख दे। जन्नत भी गवारा जन्नत भी गवारा है मगर मेरी है कातिब तकदीर मदीना लिख दे। चश्मे रहमत बबुजा सोवे मरे जाद नदे, चश्मे रहमत बबुजा सोवे मरे जाद नदे। एक कुरैशी लकबी हाशिमी तलबी, ताजदारे हरम हो निगाहे करम हो करम, ताजदारे हरम हो ताजदारे हरम हो निगाहे करम, ताजदारे हरम हम गरीबों के दिल भी समझ जाएंगे। हामी बेकसा, हामी बेकसा, क्या कहेगा जहाँ ये जहाँ, हामी बेकसा, क्या कहेगा जहाँ। आपके दर से खाली अगर जाएंगे, हामी बेकसा, क्या कहेगा जहाँ। आपके दर से खाली अगर जाएंगे, हामी
साकी कोसर से पीने चले याद रखो अगर उठ गई एक नजर बोल याद रखो अगर उठ गई एक नजर जितने खाली है सब क्या भर जाएंगे अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमजान सलाम रमजान